अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जे वीडियो में असां ॿुधाइण वारा आहियूं त नओं ड्रामो थो अचे जंहिं ड्रामे जो नालो आहे दर्दनि जो देस। दोस्तों इहो ड्रामो ॾाढो भलो थियण वारो आहे ऐं हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि अब्बास गुल ओडाणो ऐं इस्माइल चांडियो ऐं दोस्तों रिमशा शहज़ादी जहिड़ा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों हिन ड्रामे जी शूटिंग हले थी पई। तमामु जल्द ही ड्रामो तव्हांखे ॾिसण में ईंदो ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर जो नालो अञा ज़ाहिर न आहे कयो वियो त केरु हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे। तमामु जल्द हिन ड्रामे जे डायरेक्टर जे बारे में बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं हिन ड्रामे जो तमामु जल्द पोस्टर बि शेयरिंग था ऐं हिन ड्रामे जो टीज़र बि ॾिसण में ईंदो त दोस्तों असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। त दोस्तों हिन ड्रामे जी शूटिंग पई थी हले हिन महिल ऐं दोस्तों हिन ड्रामे जी शूटिंग जॾहिं थी वेंदी त पोइ ॿ टे टीज़र बि हिन जा लॉन्च थी वेंदा। त दोस्तों अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था के ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। ऐं दोस्तों कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो।